मधेजी मां सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त इलाइक़े में चोरियूं वधी वयूं। वधंदड़ चोरियुनि जे आज़ार ग़रीब माण्हुनि जूं निंडरूं हराम करे छॾियूं। पुलिस इलाइक़े वासियुनि खे अमन ॾियण में मुकमल नाकाम। PS गायजा जे हद ॻोठ भाईखान केर में अली नवाज़ केर जे होटल मां छत भञी DAP यूरिया भाण जूं बोरियूं, मस्जिद जी बैटरी, पाणीअ जो मोटर, कंप्यूटर कांटो ऐं ॿियो सामान चोर चोरी करे फ़रार थी विया। ॻोठाणनि अली नवाज़ केर, हबीबुल्ला कंदेर, आबिद अली जमाली, गुलाम कादिर जमाली, मोहम्मद आज़म केर ऐं ॿियनि एहतजाज कयो। मुज़ाहिरीन एहतजाज कंदे चयो त ॻोठ तोड़े बसगरदाईअ में चोरियूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि। ग़रीब माण्हू परेशान आहिनि, घर में सुकून जी निंड नसीब न आहे। ॻोठाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गायजा तोड़े आसपास थाणनि ते अहिड़ा पुलिस अमलदार मुक़ररु कया विया आहिनि जेकी ग़रीब बजाए ॾोहारियुनि जा साथारी बणियल आहिनि, जंहिं सबबु ॻोठनि जो अमन दाव ते लॻी वियो आहे। हिननि SSP शिकारपुर तनवीर हुसैन तुनियो खां मुतालबो कयो त फौरी नोटिस वठी असांजी थियल चोरी वापसि कराए असां मां बेचैनी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में SP ऑफिस आॾो एहतजाज कयो वेंदो। छत पटे हेठि लथा ने उन खां बाद में दरी भॻी जाऊं, दरी भञी अंदरां 3 बोरियूं कारे भाण जूं, हिकु मोटरो ऐं साईं अॻे चवां जीअं त असांजी चोरी थी आहे। सुबुह सां छत पटी अथऊं असांजे मथां, उन खां पोइ दरी भञी अथऊं। दरी भञण खां पोइ उन मां अंदरां 3 बोरियूं भाण जूं कारे जूं जेका त खयूं अथऊं। हिकिड़ी मस्जिद जी बैटरी, साम्हूं मस्जिद जो कमु थो हले, बैटरी कुझु प्लेटां खपे उनजे लाइ जेको आहे त उहो बि खयूं अथऊं। हिकिड़ो कांटो कंप्यूटर वारो पियो उहो बि खयो अथऊं। पाणीअ जो मोटर आहे उहो बि खणी विया आहिनि। इन करे असांखे इंसाफ़ खपे। असां हद वारनि अमलदारनि खे बि SHO खे DSP खे SP साहिब खे अपील था कयूं त महिरबानी करे इंसाफ़ खपे। ऐं असां जेके मज़दूर माण्हू मज़दूरी नथा कयूं त ॿियो काॾे वञूं। इन करे असां अपील था कयूं त महिरबानी करे असांखे चोरी वापसि कराई वञे। ऐं मां पाण हिते रोड ते पंचर गॾींदो आहे, मुंहिंजो पाना ऐं मोबिलियूं टूप सभु खणी विया आहिनि हलिया। छा कयूं, काॾे वञूं? होटल मां असांखे इंसाफ़ खपे बाबा। चोर आहिनि ज़रूर हूंदा के पाड़े हाणे सुञाणे हुआ त ॿियो त इंसाफ़ था घुरूं, असांखे इंसाफ़ खपे। असां छा कयूं? कुरान शरीफ़ ते हिते अचण सां कोई बि माना असांखे फ़ाइदो न थियो आहे। रंधो खोंधो चोरियूं जेके आहिनि वधी वियूं आहिनि। ॿाहिरि ज़मीनुनि ते मोटर पिया आहिनि उहे लही था वञनि। पखा जेके इंजणनि जा आहिनि उहे लायूं राति जो खयूं हलिया था वञनि। क़ुरान शरीफ़ मथां रखिया आहिनि उहे हेठि ज़मीन ते लाहे करे सॼियूं खयूं चोरी खयूं हलिया था वञनि। इंसाफ़ नथो मिले।